सो हाणे असांजो आख़िरी सेशन आहे ऐं सेशन तमामु अहम आहे, पर वक़्तु जीअं त घटि आहे, इन करे कोशिशि कबी त बेसिक ॻाल्हि थियनि पर तफ़सील थी सघंदा। हाणे मौज़ू इहो आहे त पार्टीशन खे सम्झो त 74 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं इहो मौज़ू ज़िंदा आहे। उसूली तौर ते इहो मौज़ू हाणे उकलाइजी वञणु खपंदो हो, पर अञा ताईं साउथ एशियन हिस्ट्री में पार्टीशन ज़ेर बहस आहे। अञा इहो मौज़ू ऑब्सोलीट न थियो आहे, मतरूक न थियो आहे। ऐं उहो इन करे न थियो आहे जो जेके बेसिक पेचीदगियूं आहिनि उहे रिज़ॉल्व न थियूं आहिनि। ऐं नतीजो इहो आहे जो उहे ज़ाहिर आहे त मामला जीअरा पिया आहिनि। हाणे हिस्ट्री हिकिड़ो ट्रिकी बिज़नेस बि आहे। ट्रिकी बिज़नेस इन माना में त दिस कुड ऑलवेज बी एक्सप्लॉइटेड एंड मैनिपुलेटेड। तारीख़ हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हां ऐं असां ॾिसूं था, तारीख़ खे ॾाढो मसख़ कयो वियो आहे। वॾो ज़मानो तारीख़ अवाम जे ख़्याल खां लिखी न वई, हुक्मरान तबिक़नि जी तारीख़, मर्दनि जी तारीख़, ऐं इन करे उहा निमाणी तारीख़ न आहे। हिंदुस्तान जी तारीख़ जे बारे में बि ईअं ई आहे। हाणे हिते असांजो जेको मौज़ू इहो आहे त हर मफ़ाद परस्त गिरोह तारीख़ खे पंहिंजे लेंस सां ॾिसी, पंहिंजे लेंस सां इंटरप्रीट करे, उनखे फैब्रिकेट करे, उन शामिल करे मफ़रूज़ा उहो हिकिड़े नैरेटिव जे फॉर्म में हिन ज़माने में हुलाए छॾे थो, ऐं असां तव्हां उनजा सवलो खाज आहियूं। ज़ाहिर नैरेटिव असां तव्हांखे इन्फ्लुएंस करे थो, नैरेटिव में पावर आहे। इन करे फूको जेको पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट हो ऐं पोस्ट मॉडर्निस्ट बि आहे, पाण खे मञींदो कोन हो पर आहे, पाण डिनाए कंदो त मां न आहियां, पर दरअसल उहो आहे। त उहो बि घणो इन ॻाल्हि ते लिखी ऐं चई वियो आहे त डिस्कोर्स इज़ पावर, डिस्कोर्स पावर आहे। ग्रामची बि कल्चरल हेजेमनी जी थियोरी में दरअसल इन ॻाल्हि खे डिस्कस कयो आहे त सुपर स्ट्रक्चर जेको थिए थो, जेको ढांचो सोच जो थिए थो, उहो उन ते हेजेमनी कीअं असर थी करे। हिकिड़ी टेंजिबल आहे, ॿी इंटेंजिबल आहे। हिकिड़ी नज़र ईंदड़ आहे, ॿी नज़र नथी अचे। त असां तव्हां सभई बि उन्हनि शयुनि जा विक्टिम्स आहियूं, असां बि उन्हनि खां इन्फ्लुएंस थिया आहियूं। ऐं ख़ासि तौर ते इहे कूड़ा किताब तारीख़ जा टेक्स्ट बुक पढ़ी नसुल ख़राबु थी आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इहे कूड़ ॿिन्ही पासे गॾो गॾु हलिया आहिनि। हिंदुस्तान जा टेक्स्ट बुक बि अहिड़ा ई कूड़ा आहिनि, मां ॾिठा आहिनि। पहिरें जोड़ जा नैरेटिव कूड़ा सॻा, हुननि खे पढ़ो लॻे थो सॼी हराम पाई मुस्लिम लीग जी हुई, हिननि खे पढ़ो लॻे थो सॼी हराम पाई कांग्रेस जी हुई। ऐं ॿिन्ही वटि दावा आहे त असां सचा आहियूं, ऐं नैरेटिव इहे ॿ कॉम्पीटिंग आहिनि। त इन करे असांजो हीउ सेशन मुख़्तसिर ई सही, पर इन बारे में आहे त असां ॾिसूं त फैक्चुअल हिस्ट्री छा आहे। ही त परसीव्ड हिस्ट्री आहे न। हिननि जो चवणु आहे त सभु कुझु हिंदू ख़राबु हुआ ऐं असांजे लाइ रहणु मुमकिन न हो, ऐं कांग्रेस बदमाश हुई। हू चवंदासीं हे मुस्लमान वरी अज़ाब आहे, मुसीबत हुआ, ऐं मुस्लिम लीग सॼी फॾो कयो, हिनखे रहणो ई न हो। सच इन विच में किथे आहे, न हिननि जे नुक़्ते नज़र में आहे, न हुननि जे में आहे। हिकिड़ा कांग्रेसी कूड़ आहिनि, ॿिया मुस्लिम लीग कूड़ आहिनि, ऐं टिया बि आहिनि न, अंग्रेज़नि जा अलॻि कूड़ आहिनि। ऐं मज़हबी
जेके उन ज़माने जा माण्हू हुआ उन्हनि जा पंहिंजा हिकिड़ा मसइला आहिनि। सो ईअं हिंदुस्तान जा ऐं पाकिस्तान जा ऐं साउथ एशिया जा केतिरा नस्ल इन्हनि कूड़नि जे कंपटीशन मां वॾा थिया आहिनि। हिकु कूड़ जवाबी कूड़, जवाबी कूड़ ॿियो कूड़, हू कूड़, फैब्रिकेटेड नैरेटिव्स जो हिकिड़ो अनएंडिंग कंपटीशन आहे जेको हले पियो, ऐं विक्टम उहो माण्हू आहे। जीअं ऐं इहो मज़हबी तारीख़ में बि आहे। सुन्नी खां पुछो त उहा तारीख़ बि था ॿुधाइनि, शियनि खां ॿुधो तारीख़ बि था ॿुधाइनि। तारीख़ त उहा साॻी आहे जेकी हूंदी। ईअं ईसाइनि में बि आहे, ॿिए पासे बि आहे, हर तरह शयुनि में आहे। ज़मींदार खां पुछंदो चए हारी वॾा निकम आहिनि पहिरें नंबर जा, पोइ तूं कमाई कीअं थो बाक़ी? चए हारी कमु कनि कोन था, पोइ तुंहिंजो कमु कीअं थो हले बाक़ी? चए हारी वॾा बेईमान आहिनि, जॾहिं बि ऐं उपत कोन्हे आमदनी, हे कमु कनि कोन था। पोइ तूं हर साल गाॾियूं वठींदो, हर सभु शयूं करींदो, हो निपूड़ा पिया आहिनि। पुछंदो फैक्ट्री जे मालिक खे मज़दूर निकम आहे पहिरें नंबर जा, कमु था कनि, पोइ तूं माल कीअं पैदा पियो करी इहो जे वॾा निकम आहिनि त? सो इहे नैरेटिव्स आहिनि, हर मफ़ाद परस्त धुर पंहिंजा नैरेटिव रखे थी। सो हिंदुस्तान जे बारे में हिकिड़ो नैरेटिव हाणे त हुजे हा वक़्तु त मां तव्हां सां तफ़सील सां वेहां मूंखे ॿी वेहक में, पर मां ब्रीफ ॻाल्हियूं रुॻो तव्हांखे फूड फॉर थॉट ॾेई। हाणे हिकिड़ो नैरेटिव इहो आहे त बाबा इहो जेको ॿुधायुमि तव्हांखे, ॿ कॉम्पीटिंग कूड़ आहिनि हिकिड़ा, हुननि जो ऐं हिननि जो। सवाल इहो आहे त आख़िर थियो छा जो पार्टीशन थी, इहो वॾो सवाल आहे। ऐं इहो ठीकु आहे त मुस्लमाननि तक़रीबन वञी सम्झो त 800,000 साल हिंदुस्तान ते राज कयो, ॿाहिरों आया, अक़लियत में हुआ, ऐं हिते अक्सर त हिंदुनि जी। हाणे अक़लियत जो एतिरो तवील अरसो राज रहियो हुजे इहो तारीख़ में घटि थियो आहे, ऐं अक्सरत ते एॾो तवील अरसो। बहरहाल पर उनजे बावजूदि हिंदुस्तान जे समाज में अवामी सतह ते हिंदू मुस्लमान में का खाना जंगी, को वॾो फ़साद असां कोन था ॾिसूं। माना हुकुमरान तबिका जहिड़ा बि हुआ, ज़ाहिर आवाम दुश्मन ई हूंदा आहिनि घणे भाङे सवाइ कंहिं हिक अधु फ़र्क़ु ॾिए, पर आवाम जेको हो, आम हिंदू आम मुस्लमान, उहो हिक ॿिए सां नफ़रत कोन कंदो। उहो हिक ॿिए सां दुख सुख में, हर शइ में, पाड़े में रहण में असां कोन था पढ़ूं त को तारीख़ में को वॾी का सिविल वॉर, का खाना जंगी को लॻी हुजे। हाणे इन सॼी मामले में सवाल आहे थियो छा, what happened that caused ultimately partition of India? जहांगीर जे ज़माने में कंपनी अचणु शुरू थी वई, ईस्ट इंडिया कंपनी, ऐं हिंदुस्तान में 1757 में जंग लॻी प्लासी जी, ऐं उन जंग में कंपनी खटी वई जंग मुग़लनि खां। मुग़लनि जो हूअं ई खानो ख़राबु लॻो पियो, हिकिड़ी शइ अंदरों ॻरी वई हुजे, सड़ी वई हुजे, चइबो आहे न गिरती हुई दीवार को एक धक्का और दो। त मुग़लनि जो अॻे ई पंहिंजे हिन औरंगज़ेब आलमगीर रहियल नूर बि कयो चट, हिंदू मुस्लमान में फ़र्क़ु पैदा कयईं, मंदरनि राथई, इंतिहा पसंदी कई। जेको भाउ खे माराए पियो ॿिए खे छा करे हा, धीउ खे माराए ॿिए खे छा करे हा। सो जेको मुग़लनि जो हूअं ई ज़वालिया अंदाज़ हो, उन में औरंगज़ेब आलमगीर उन ज़वाल खे तेज़ करे छॾियो। त मुंहिंजो मतिलबु हो त मुग़लनि खे अॻे ई पंहिंजे अफ़ालनि पंहिंजे तर्ज़ हुक्मरानी ऐं औरंगज़ेब जे दौर अंदरां ख़तमु करे छॾियो। ऐं
हिंदू मुस्लिम डिवाइड खे वधाए छॾियो हुई ऐं हिंदू आबादी जेका अक्सरती हुई उनखे बि हिकिड़ी ज़ाहिरात औरंगज़ेब जे दौर जे करे हिकिड़ी उनजी रवैयो तब्दील थी वियो ऐं उनजो फ़ाइदो वरितो कंपनी ऐं प्लासी जंग लॻी। प्लासी जंग हू खटी विया, मुग़ल हाराए विया। हुनखे हाराइणो हू सरमाएदाराना उभरंदड़ ज़माने जी कुवत, हे मरंदड़ जागीरदार शाही जी ज़वाल पज़ीर कुवत, इहे पाण में कीअं मुक़ाबिलो कंदा। कंपनी मग़रब जे उभरंदड़ सरमाएदारी जी नुमाइंदा एडवांस कुवत, कॉलोनियल पावर जी शिकिल ऐं जागीरदार हुकुमरानी जी ॻरियल सड़ियल बदबूदार जंहिंजी तर्जमानी मुग़लनि पे कई, मुक़ाबिलो ई कोन हो, माना इन खे लाज़मी हाराइणो हो। 100 साल कंपनी जी हुकूमत रही, पूरी सदी डायरेक्ट रूल हुयो कंपनी जो। अॼुकल्ह हिकिड़ो किताबु जाम ईंदो आहे फेसबुक ते, मां इहो किताबु शुरू में पढ़ियो, मां भाईंदो अथसि 88-89 में पढ़ियो ऐं हाणे अॼुकल्ह ॿीहर जाम पियो ॾिसां हुनखे, ॿीहर रिप्रोड्यूस थियो आहे। बारी अली जो किताबु आहे कंपनी की हुकूमत। बारी अली पुराणो सुर्खो आहे असांजो, कामरेड आहे पुराणो हिकिड़ो, उनजो लिखियलु आहे, सीनियर माण्हू आहे, गुज़ारे वियो हूंदो हाणे त। सो 100 साल कंपनी जी हुकूमत रही। हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ी बुछड़ाई वेंदी आहे त ॿी बुछड़ाई अचे थी ॿिए फार्म में, त हीअ जेके वरी हू जो विया त हे वरी कहिड़ा अशराफ आया, हे बि त कॉलोनियल मास्टर्स हुआ, हे बि त सरमाएदाराना कुवत जा नुमाइंदा हुआ, हे बि कॉलोनियल पावर हुआ, हे बि फुरण मारण आया, हे त कोई ईअं न आहे असां सां उनखे हमदर्दी। इन करे कॉज एंड इफेक्ट थ्योरी आहे जे अप्लाई कयूं हुनखे, त ठीक 100 सालनि खां पोइ हिंदुस्तान जे फ़ौज में बग़ावत थी कंपनी जे ख़िलाफ़ 1857। हाणे उन खे नाला कया अथनि जंग आज़ादी, इहो कूड़ आहे, उहो फ्रीडम मूवमेंट कोन हुई। वरी हुननि चयो आहे गदर हुई, गदारी, इहो बि कूड़ आहे। उहो लोकल माण्हू तव्हांजे ख़िलाफ़ विया, गदारी छा में आहे, बग़ावत। इहा सही लफ़्ज़ आहे त दरअसल इहा न गदारी हुई, इहा न आज़ादी जी जंग हुई, इहा दरअसल हिकिड़े क़िस्म जी बग़ावत हुई। ऐं जीअं ई उहा थी त अंग्रेज़नि माना कंपनी जी हुकूमत ख़तम थी वई हिंदुस्तान में ऐं ब्रिटिश पार्लियामेंट टुक ओवर इंडिया, माना हिंदुस्तान ते खे बाक़ाइदा ब्रिटिश पार्लियामेंट टेक ओवर कयो। माना हाणे बरतानवी प्रॉपर हुकूमत जे माते थी वई, पार्लियामेंट जे माते थी वई। उहा ॿी ॻाल्हि आहे त अंग्रेज़नि जीअं त उन बग़ावत में घणाई मुसलमाननि जी, उन में हिंदू बि हुआ, ॿिया बि हुआ, सिख बि हुआ, पर घणाई मुसलमाननि जी, इन करे उनखे वरितो इहो वियो त हीअ मुसलमाननि जी बग़ावत आहे अंग्रेज़नि जे ख़िलाफ़। इन करे घणे में घणो कुचलियो बि वियो मुसलमाननि खे अंग्रेज़नि तरफ़ां बेरहमीअ सां। जीअं स्टेट कंदी आहे उहा बि कॉलोनियल, तमामु वॾे पैमाने ते माण्हुनि खे मारियऊं, बेइज़तियूं कयूं, दरबदर कयूं, सख़्तु। उहा सर सैयद अहमद ख़ान किताबु लिखियो नंढिड़ो मकालो, असबाब बग़ावत हिंद, जंहिंमां जिन छॾाई मुसलमाननि जी। हुन चयो त बाबा ही इन करे कोन था, हज़ार अंग्रेज़नि जो माण्हू हो, माण्हू बहितरीनु हो, पर उहो माण्हू त लायल हो अंग्रेज़नि जो, ॿियो हो मुसलमाननि जो बि ख़ैरु ख़्वाह हो। हाणे हिकिड़ो अहिड़ो माण्हू जो जेको अंग्रेज़नि जो पंहिंजो माण्हू हो घर जो, ॿियो लायल मुसलमाननि सां हो, उहो बि अशराफ़िया सां, त हुनजी ॻाल्हि जो सिको हली वियो। हुन नंढो मकालो लिखियो जेको हाणे वरी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ॿीहर छपायो आहे प्रेस, इहो ॿीहर रिप्रोड्यूस थियो आहे। उन में हुन तजियो कयो हिकिड़ो ऑब्जेक्टिव त असबाब बग़ावत हिंद जो मतिलबु आहे त हिंदुस्तान जे माण्हुनि छो बग़ावत कई आहे ऐं मुसलमाननि जी हुन में छो हिसो वरितो आहे घणो। पोइ हुन कोशिशि कई केस विझण जी त बाबा हे महरूम आहिनि, हे पावर में रहिया आहिनि, हिननि खे नौकरियूं कोन्हनि, हिननि खे रोज़गार कोन्हे, हिननि खे तालीम कोन्हे, हिननि खे हीअ आहे, सभु शयूं आहिनि,
त ज़रूरु इहो ई कंदा, छा कंदा ॿियो? इन करे तव्हां हिननि खे मारियो न, तव्हां हिननि खे ध्यानु ॾियो, तव्हां हिननि जे मथां हथु रखो। इहो अटैम्प्ट हो सर सैयद अहमद ख़ान जो। सो बहरहाल उन्हीअ फ़र्क़ु आंदो कुझु। अंग्रेज़नि जे लाइ चवंदा आहिनि, दिलचस्प हिकिड़ी चवणी आहे त अंग्रेज़ जी खे कानून जी एॾी आदत पियल आहे, लॉ जी एॾी हिनखे आदत पियल आहे, जो जेकॾहिं हिकिड़े कंहिं माण्हूअ खे कंहिं स्टेशन खे बम सां उॾाइणो हूंदो तॾहिं बि टिकट वठी पोइ दाख़िल थींदो। यानी हू स्टेशन खे बम सां उॾाइण में वञे पियो, पर तॾहिं बि ग़ैर क़ानूनी तरीक़ो अख़्तियार न कंदो, स्टेशन टिकट वठी पोइ ईंदो, उॾाईंदो बम सां हुनखे। मशहूरु जोक आहे, जंहिंमां वरी ख़बर थी पए त अंग्रेज़नि जी ट्रेडिशन पुराणी आहे, हर नाजाइज़ कम जे लाइ बि लेजिटिमेसी ज़रूरी ॻोल्हींदा। 1215 में त मैग्ना कार्टा आंदो हो, जॾहिं 1215 में असां कुझु बि कोन हो। त अंग्रेज़नि जॾहिं 1857 खां पोइ टेक ओवर कयो त उन्हनि छा कयो त उन्हनि हिंदुस्तान जे अंदरि कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क या लीगल चऊं फ्रेमवर्क ॾियण जी कोशिशि कई, छो त हाणे कंपनी न हुई, हाणे ब्रिटिश पार्लियामेंट पाण हुई, ब्रिटिश हुकूमत पाण ई। इन करे कानून साज़ी शुरू थी वई। ॻाल्हि खुटाइणी घणी ॻाल्हि आहे। और 1892 में खां अॻु में बि कानून साज़ी थी, पर उतां वरी तेज़ थी विया। 1905 में बंगाल खे विरहायो अंग्रेज़नि, छो त अंग्रेज़नि जो जेको मर्कज़ हो हुकूमत जो, उहो कलकत्ते में हो, वेस्ट बंगाल में हो। ऐं हाणे जिते दारुल हुकूमत हूंदो तरक़ी उते थींदी, ऐं ॿियो वेस्ट बंगाल में हिंदू मेजॉरिटी में हो ऐं ईस्ट बंगाल में मुस्लमान मेजॉरिटी में हो। त अंग्रेज़नि डेलिबरेटली मुस्लमाननि जे इलाइक़नि खे डेवलप न कयो ऐं उन्हनि इलाइक़नि खे डेवलप कयो हिंदू घणाई में हुआ। उनजो सबबु हो ज़ाहिर आहे, उहो सबबु इहो चवंदा हिननि में साहु पियो त हे विढ़ंदा, असां पावर खसियो आहे हिननि खां, इन करे हिननि खे मरणी रखो त जीअं हिननि में सघ न अचे थो, हीअ उथी बि कर खणी असां सां विड़ी सघनि। इन करे ॿियो हिंदुनि खे बि प्रिविलेज ॾियूं त भाई तव्हांखे हे मुसीबतूं राज कंदियूं, ज़िले सुबानी वारियूं, शहनशाह मुअज़्ज़म, इन मां तव्हांजी जिन छुटी, हाणे तव्हांखे दारा तालीम रोज़गार शयूं मामला त हू बि थोरो रिलीफ महसूसु कनि, असांजे पासे अचनि। स्ट्रेटेजिक बि हुयो। ऐं 1905 में जेका बंगाल विरहाइजी वियो, चवंदा आहिनि हिकिड़ी इकनॉमिक्स टर्म जो टर्म आहे त डिमांड एंड सप्लाई, यू क्रिएट अ डिमांड फॉर योर सप्लाई। माना माण्हुनि खे खपे न खपे, पर तव्हां डिमांड पैदा कंदव न। हे सॼी कैपिटलिज़म कीअं थो हले, हे सॼो कैपिटलिज़म हले इन ॻाल्हि ते थो। रोज़ इश्तिहार 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 माण्हुनि जी ज़िंदगी हराम करे छॾंदा आहिनि। छो? नेठ 50 इश्तिहार ॾिसी नेठ तव्हां काशे वठंदव न, डिमांड पैदा कयो त जीअं सप्लाई थिया। सो हुननि छा कयो जो मुस्लमान जागीरदार तबिके खां, बंगाल जे मुस्लमान जागीरदार तबिके खां डिमांड कराई त असांखे बंगाल विरहाए ॾियो, छाकाणि त असांखे हिंदुनि पोइ रखियो आहे। हालांकि हिंदुनि कोन पोइ रखियो हुननि खे अंग्रेज़नि पोइ रखियो हो, पर अंग्रेज़ खे त डिवाइड करिणो हो न हिननि खे। हुननि 1905 में बंगाल खे विरहाए, ऐं हाणे विरहाङो थियो त कांग्रेस जेका 1885 में ठही, उहा चिड़ी पई त तव्हां छो विरहायो आहे मज़हब जे करे। ऐं मुस्लमान जागीरदार जेको तबिको हो बंगाल जो, उहो ख़ुशि थियो, असांखे पंहिंजो पावर मिलियो, असांखे पंहिंजो डोमेन मिली वियो, असांजी हुकूमत हूंदी, डिमांड बि करायूं। सो इन तरह द फर्स्ट पार्टीशन ऑफ ब्रिटिश इंडिया वॉज डन इन 1905। नंबर ॿी ॻाल्हि, खणी वापसि बाद में अंडू थी वई, 11 में अंडू थी वई, पर तेसि ताईं नुक़सान त थी चुको न।
नुक़सानु थी चुको, विरहाङो हिते अची वियो न, ज़हननि में अची वियो, रवैयनि में अची वियो, सोच में अची वियो, मफ़ादनि में अची वियो, इख़्तिलाफ़ थी विया, ऐं पोइ खणी अंडू थियो ज़ाहिर आहे। हाणे उन्ही जे करे ई 1906 में मुस्लिम लीग ठही। मुस्लिम लीग ठही बंगाल में, ऐं जेको मुसलमान जागीरदार तबिको हो उहे उन्ही ठाही। सराह ख़ान सदारत कई, उहो बि त नुमाइंदो उन तबिके जो हो न। ऐं उन ज़माने में जिन्ना साहब कांग्रेसी हो ऐं हू मुस्लिम लीग कोन हो। सो बहरहाल मुस्लिम लीग ठही। हाणे मुस्लिम लीग ते हिकिड़ी तनक़ीद त पहिरें खां आख़िरी ॾींहं ताईं आहे त उहा कम्यूनलिस्ट हुई, माना मज़हबी फ़िरके वारियत में बिलीव करे पई। सही आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं ठही 1906 में ढाका में, त उन जा 3 फाउंडिंग प्रिंसिपल्स उन्हनि तय कया। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हिक जो बि तालुक़ु हिंदुस्तान जे विरहाङे सां न आहे। पहिरियों मुतालबो त असां हिंदुस्तान जे मुसलमाननि जे लेजिटिमेट राइट्स लाइ विढ़ंदासीं या उथी वेंदासीं। ॿियो हुयो त हिंदू मुस्लिम यूनिटी खे बि इंश्योर कंदासीं। ऐं टियों मज़े वारो हो त अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु जेका मुसलमाननि जे दिलि में नफ़रत आहे उहा बि घटाईंदासीं। छो त हे सर सैद जा पोइ लॻा न बेसिकली। सैयद अमीर अली उहो माण्हू कमाल जो हो, इंग्लैंड में रहियो घणो टाइम, उनजी घरवारी बि अंग्रेज़ हुई, उहो सर सैद शागिर्द हो न। सैयद अमीर अली शागिर्द हो सर सैद जो मेन। त हीअ जेके घणे भाङे जेका अशराफिया हुई, त सर सैद बि त इन मुसलमान अशराफिया जे लाइ सभु कुझु कयो न। हुनखे बि थोरी को हारियुनि मज़दूरनि में इंट्रस्ट हो सर सैद खे त मुसलमाननि जे ग़रीबनि जा ॿार पढ़नि। हुनखे बि त मुसलमाननि जे अशराफिया जी ॻणती हुई न, त उन्हनि छा थींदो। सो उहो तबिको गॾिजी वियो हिन में ऐं हल अॻिते रहियोसीं। त मुंहिंजो चवणु इहो आहे, अफ़सोस टाइम जो इशू थिए थो, मुंहिंजो चवणु इहो आहे त इहो चवनि था त मज़हब जे करे रुगो पार्टीशन थी, छा वाक़ई ईअं आहे? मज़हब जो फैक्टर यकीनन हुयो बि सही, इस्तेमालु बि कयो वियो, एक्सप्लॉइट बि कयो वियो, इहो सही आहे। पर छा रुगो मज़हब हो? त मुंहिंजो चवणु इहो आहे एज ए स्टूडेंट ऑफ हिस्ट्री त पॉलिटिकल पर्सपेक्टिव इहो बि आहे त हिकिड़े एग्रीड फेडरल मॉडल ते इतफ़ाक़ न थी सघण जे करे हिंदुस्तान जो विरहाङो थियो, जंहिंमें कांग्रेस बि ज़िम्मेवार आहे, मुस्लिम लीग बि ज़िम्मेवार आहे ऐं अंग्रेज़ बि ज़िम्मेवार आहे। हिंदुस्तान जो हिंदू सरमाएदार तबिको बि नुमाइंदो ज़िम्मेवार आहे, मुसलमान जेका जागीरदार अशराफिया बि इन्वॉल्व आहे ऐं कॉलोनियल पावर बि इन्वॉल्व आहे। इहो नेक्सस आहे। हाणे त इहा हाइपोथीसिस जेका मां तव्हांजे साम्हूं रखां थो, या रखंदो आहियां, त ॾिसजे पोइ ॾिसूं था क्विकली। 1908 में बिल मूव थियो, लॉर्ड मिंटो मॉर्ले रिफॉर्म्स, ऐं सिंध में जो सिंध खे उन में फ़ाइदो थियो। इन करे जो सिंध खे 1843 में अंग्रेज़नि फतह कयो ऐं 1847 में बॉम्बे जो हिसो बणायो वियो ऐं सिंध जी का नुमाइंदगी न हुई। त 1908 में जेको 9 में फाइनल थियो ऐं जेको मिंटो मॉर्ले रिफॉर्म्स, उन में सिंध खे 4 सीटूं मिलियूं बम्बई काउंसिल में, ऐं उन में सिंध जा 2 हिकिड़ा कमाल जा माण्हू चूंडिजी विया। इतफ़ाक़ हिस्ट्री जो इहो आहे। माण्हू ॿिया ख़राबु कोन हुआ, पर 2 त कमाल जा माण्हू चूंडिजी विया। हिकिड़ो बैरिस्टर रईस ग़ुलाम भुरगड़ी। सिंध जेके वॾा माण्हू प्रोड्यूस कया 20वीं सदी में, उनमें हिकिड़ो बैरिस्टर भुरगड़ी हो। अफ़सोस त नंढी उमिरि में गुज़ारे वियो। ऐं तव्हां इमेजिन करे सघो था त हिते असांजे हिन तरपट जो माण्हू ऐं तव्हांजे, ऐं उहो माण्हू ऑल इंडिया कांग्रेस जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल हुयो।
यस यस, ऑल इंडिया कांग्रेस जो सेक्रेटरी जनरल हो। पलीअ साहब सही लिखियो आहे हिकिड़ी जाइ ते त जे उहो जीअरो हुजे हा त लियाकत अली ख़ान जी औकात ई न हुई वज़ीर आज़म थियण जी। बैरिस्टर भुरगड़ी जे साम्हूं कंहिंजी मजाल ई न हुई त उहो ॿियो को वेही थी सघे हा। ऐं जिना बि उन वाहिद माण्हू खे तमामु घणो रिगार्ड कंदो हो, इन हद ताईं रिगार्ड कंदो हो जो जॾहिं मरी वियो, गुज़ारे वियो बैरिस्टर भुरगड़ी, त जेका अॻे साल हुनजी वरसी मल्हायूं, मतिलबु वरसी न गॾिजाणी कयूं, त जंहिंजी सदारत गुज़िरियल साल बैरिस्टर भुरगड़ी कई, त जिना साहिबु वॾो तबियत ॾुखियो माण्हू हो, वॾो एरोगेंट बि हो, कंहिंखे बि न पाईंदो हो पंहिंजे बराबरि। उन चयो त मां जुरत नथो करे सघां त उन कुर्सी ते वेहां ऐं सदारत कयां जंहिं कुर्सी ते बैरिस्टर भुरगड़ी सदारत कई गुज़िरियल साल। उहो पासे में वेठो फोटू रखे सदारत कराई हुनजी जिलास जी। इहो जिना जी लाइफ जो वाहिद वाक़ियो आहे, जिना जी लाइफ जो वाहिद वाक़ियो आहे जंहिंमें एॾी हुन ॾेखारी आहे इनकिसारी, या उन तबियत में हुई कोन त, पर उहो अफ़सोस ही डाइड सो अर्ली। सो उहो माण्हू चूंडिजी वियो, बैरिस्टर ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी काउंसिल में चूंडिजी वियो। ॿियो सर हरचंद राय विशन दास उहो चूंडिजी वियो, ऐं ॿई कमाल जा माण्हू आहे। उन्हनि बम्बई काउंसिल में वञी सिंध जो केस रखियो, सिंध जी बम्बई खां जुदाई जो, हारियुनि जा बिल, ॿिया घणी ॻाल्हि। हाणे मुंहिंजो चवणु इहो आहे त मुस्लिम लीग ठही वई आहे। भला ॿुधायो त मिंटो मॉल रिफॉर्म्स जे कॉन्टेक्स्ट में मुस्लिम लीग कॾहिं डिमांड कई त जॾहिं बि का शइ थी पई अंग्रेज़ तरफ़ां त कोई इस्लाम जो मसइलो असांखे 1916 में लखनऊ पैक्ट थियो, ऐं जिन्ना साहब खे तव्हांखे ॿुधी हैरत थींदी त जिन्ना साहब खे मुस्लिम लीग में वठी आयो मोहम्मद अली जौहर, उहो त कांग्रेसी हो, ऐं मोहम्मद अली जौहर खे हिननि ठाहियो आहे मौलानो, उहो ऑक्सफोर्ड जो पढ़ियल हो। मौलाना मोहम्मद अली जौहर मदरसे जो पढ़ियल न हो, ऑक्सफोर्ड जो ग्रेजुएट हो, ऐं इन करे जिना जो पुराणो संगती बि हो, ऐं उहो बि उमिरि वॾी कोन थियसि, मरी वियो। उनजी मज़ार बि शायदि मके में आहे, मदीने में आहे। सो बहरहाल उनखे वठी आयो, उनखे चई बाबा तूं संभाले किसो न हलंदो ॿियनि को। पर चवण जो मतिलबु आहे त लखनऊ पैक्ट जॾहिं, ऐं तव्हांखे इहो ॿुधी बि हैरत थींदी त जिना साहिबु शर्त कहिड़ो रखियो मुस्लिम में शामिलु थियण जो। जिना साहिबु शर्त रखियो त मां शामिलु थींदुसि हिकु शर्त सां त कांग्रेस में बि हूंदुसि। इहो प्रिविलेज हिकिड़े ई माण्हू खे हो त ॿिन्ही पार्टियुनि में हिकु ई वक़्तु हो। उनजो रीज़न इहो आहे त अञा ताईं जिना खे पार्टीशन हिन में कोन आई, न हुनजे करे ख़्वाबो ख़्याल में ई, न हुन चाही पए। ही वॉन्टेड टू ब्रिज द गैप्स बिटवीन हिंदू एंड मुस्लिम्स, कांग्रेस मुस्लिम लीग। हुन ज़माने ताईं हुनजी सोच इहा हुई त मां हिन गॾायां, इहो वेझो कयां। पोइ बाद में हू ॿिया ख़्याल डेवलप थियो। सो लखनऊ पैक्ट में भला कहिड़ो इस्लाम जो डिमांड कई मुस्लिम लीग? वो सब कॉन्स्टिट्यूशनल मामला आहिनि, लीगल मामला आहिनि, मज़हब तो आहे कोन। भला 1924 में साॻियो जिन्ना साहब जंहिं बाद में पार्टीशन जो अलमबरदार थियो, उन हिंदुस्तान जी असेंबली फ्लोर ते वॾे नेहरू सां गॾु चयो, हू सेज़ इंडिया इज़ नॉट वन नेशन, टॉक टू मी। जिन्ना साहब तकरीर पई अथसि, मूंसां ॻाल्हायो उहो असर्टिव अंदाज़ सां चए थो, इंडिया स्टैंड्स वन नेशन। हे सॼी हिंदुस्तान जो खानो ख़राबु कयो आहे ॿिनि थ्योरीज़, हिकिड़ी वन नेशन थ्योरी, ॿी टू नेशन थ्योरी। हाणे टू नेशन ते त थुक लाइण त लॻी पई आहे, उहो वन नेशन ते बि त ओतिरो ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। त वन नेशन में त ओड़ो ई फितनो, हिंदुस्तान न हिकु क़ौम हो न ॿ क़ौम हो। ही कहिड़ी क़िस्म जी फ़िक्र आहे त हिंदुस्तान या हिकिड़ी क़ौम आहे या ॿ क़ौम वए, न हिकु हो न ॿ हो। हिंदुस्तान सवे क़ौमुनि जो ख़ितो हो ऐं उन्हनि जी पंहिंजी तारीख़ आहे। ही इन करे सॼो जेको बिगाड़ आहे उहो वन नेशन थ्योरी में ऐं टू नेशन थ्योरी में। नीदर इंडिया वॉज वन नेशन नॉर इंडिया वॉज टू नेशन। इंडिया वॉज एन ओशन ऑफ नेशनलिटीज़ एंड मल्टीपल कल्चर्स। यस, भला 27 में कमीशन, साइमन कमीशन थियो।
मतलब 27 में साइमन कमीशन ठहियो त छा साइमन कमीशन जो बाइकआउट त ॿिन्ही कयो, कांग्रेस बि कयो, मुस्लिम लीग कयो, पर सवाल इहो आहे त छा मुस्लिम लीग को साइमन कमीशन ते एतिराज़ में इस्लाम जी ॻाल्हि कई, का मज़हबी नुक़्तो उथारियो? नुक़्तो त इहो हो त बाबा साइमन कमीशन में असांजो नुमाइंदो कोन्हे, ॿिन्ही जो कोन्हे, मज़हब त हुयो कोन्हे। हलो, साइमन कमीशन फेल थी 1928 में कांग्रेस चयो त असां वॾी पार्टी आहियूं, हाणे असां था ॾियूं तव्हांखे पंहिंजो फ्रेमवर्क इंडिया जे लाइ त कहिड़े क़िस्म जो हुजणु खपे आइन ऐं स्ट्रक्चर। उहो सेंट्रलाइज़्ड हो, उहो नेहरू रिपोर्ट जे नाले में पेश थियो। उन जे जवाब में जिन्ना साहब 14 पॉइंट्स पेश कया। हाणे तव्हांखे त चवां वञी वेरीफाई कयो त 14 पॉइंट्स में हिकिड़ो बि मज़हबी नुक़्तो आहे? इट वॉज प्योरली पॉलिटिकल, कॉन्स्टिट्यूशनल। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि 14 में 10 इक़बाल जा लिखियल आहिनि, 4 जिन्ना साहब लिखिया हुन में। इहे इन में 10 नुक़्ता पहिरीं पंजाब मुस्लिम लीग पास करे चुकी हुई, उहे इक़बाल लिखिया। उहो मुस्लिम लीग पंजाब जो जनरल सेक्रेटरी हो, सूबाई जनरल सेक्रेटरी हो इक़बाल। जिन्ना साहब खे ॾिनो त उहो जिन्ना साहब 10 इक़बाल वारा खणी हुन में पंहिंजा विझी ऐं हुन 14 पॉइंट्स। पर सवाल आहे त उन में ॿिन्ही में को आहे को मज़हबी नुक़्तो? हलो, साइमन कमीशन भी फेल थी, नेहरू रिपोर्ट भी फेल थी, 14 पॉइंट्स फेल थिया। राउंड टेबल कॉन्फ्रेंसिस जो ज़मानो अची वियो। आख़िरी अटेम्प्ट हो कूड़ो अंग्रेज़नि तरफ़ां, कॉलोनियल नाटक हिकिड़ो करिणो जेको हुनखे उहो ई कयो, पर हिकिड़ो तव्हांखे लॉलीपॉप ॾियण जे लाइ राउंड टेबल कॉन्फ्रेंस उहे थियूं, उहे दिलचस्प आहिनि ॾाढियूं कारगुज़ारियूं। उहे उन्हनि कॉन्फ्रेंसनि जो खे फेल ई थियणो ऐं फेल ई थी वियूं। डिफॉल्ट बाय डिज़ाइन हो। हुन अंग्रेज़नि जी मर्ज़ी न ई त को अहिड़ो को बहितर हल कढूं जेको हल हिते जे आवाम जे हक़ में हुजे। नतीजे में हुननि राउंड टेबल कॉन्फ्रेंसिस खे ईअं डिज़ाइन कयो। पर मुंहिंजो चवणु इहो आहे त छा उन में को मज़हब जो मसइलो हुयो? छा ऐं मज़े जी ॻाल्हि त राउंड टेबल में इक़बाल नुमाइंदी कई आहे। अलामा इक़बाल जिन्ना साहब हिकिड़ी में कोन दावते कोन हुउसि, हिकिड़ी में कावड़ जी वियो, वापसि बि न मोटी आयो। उन खां पोइ जिन्ना साहब राउंड टेबल खां पोइ दिलि बर्दाश्ता थी ऐं हथु कढी वञी पंहिंजी ऑफिस ॻोल्हे वेही रहियो लंडन में लॉ जी। पोइ चोटीअ न मोटी आयो, हुते हो यकी। सवाल आहे त को मज़हब जो मसइलो उनमें हुयो? हा, 34 में जॾहिं मोटी आयो जिन्ना साहब त ही वॉज अ डिफरेंट मैन। हुन जो जेको अॻ में प्रोजेक्ट हो हिंदू मुस्लिम यूनिटी जो ऐं हिकु हिंदुस्तान जो, वन नेशन जो, उन मां हुन हथु कढियो। कांग्रेस खां मुतनफ़र थी ऐं कांग्रेस जे रवैयनि खां ऐं नेहरू पटेल ऐं गांधी वॾे नेहरू खां थी तजुर्बा करे हिन खे ॾिठईंदे किसो न मञंदा ऐं सूबाई ख़ुदमुख़्तारी मेन इशू हो। बहरहाल मोटी आयो। हाणे हिते असांजो मौज़ू जिन्ना साहब तफ़सील सां न आहे, टाइम कोन्हे, मां तो पूरो करणु चाहियां 5 मिंट जीअं वञी सघां। त 1935 में अची वियो इंडिया एक्ट। इहो आख़िरी एक्ट हो जेको अंग्रेज़नि ॾिनो हिंदुस्तान खे, माना हिकिड़ो लीगल फ्रेमवर्क ॾिनो। मुंहिंजो चवणु इहो आहे त छा मुस्लिम लीग को बि एतिराज़ु उन ते मज़हबी कयो? एतिराज़ु त कई न उन ते, पर मज़हबी एतिराज़ु कई कोन ते। मुस्लिम लीग जो को बि एतिराज़ु मज़हबी न आहे, हालांकि हुनजो हिकिड़ो मज़हबी मुतालबो हुन में तस्लीम कयो वियो। जुदा गाना तरीक़े इंतख़ाबात खे उन में तस्लीम कयो अंग्रेज़नि 35 जे एक्ट में शामिल कयो, सेपरेट खे। भला 37 में इलेक्शन थी, 37 इलेक्शन थी। छा इलेक्शन जे मंशूर में मुस्लिम लीग को बि इस्लाम जो मामिलो उथारियो? छा मज़हब को खणी आयो मामिलो आंदई?
सभु लीगल इशूज़ आहिनि, इहे हक़नि जूं ॻाल्हियूं आहिनि, इहे मामला आहिनि, सूबाई ख़ुदमुख़्तारी आहे। हा, इहो तव्हां चई सघो था त तक़रीरुनि में ऐं जलसनि में मज़हब खे एक्सप्लॉइट कयो वियो। मुस्लिम लीग बि कयो, जिन्ना साहब बि करणु शुरू कयो, ऐं कांग्रेस ॿी तरह कयो, अटकल सां कयो। चइबो आहे ॾींदो साईं मां कोन, घुरिजांइ तूं न, इहा ई कांग्रेस मुसलमाननि खे ॾींदासूं तव्हांखे असां कुझु कोन, ऐं घुरिजो वरी तव्हां कोन। इहा सिंपल पॉलिसी। त इन करे तनक़ीद लाइक़ु मुस्लिम लीग बि आहे, कांग्रेस बि आहे ऐं अंग्रेज़ बि आहे। 40 रेज़ोल्यूशन आयो लाहौर वारो। लाहौर जो 40 जो रेज़ोल्यूशन वॉज नॉट मेड फॉर पाकिस्तान। मां इंतहाई ज़िम्मेवारी सां चवां थो, ऐं हर फोरम ते चए थो हिन मुल्क जे वॾे खां वॾे, दी रेज़ोल्यूशन वॉज मेड फॉर यूनाइटेड कन्फेडरल इंडिया बिकॉज इट डिमांडेड sovereign status for the provinces as states. जॾहिं उन्हनि न मञियो, न कांग्रेस मञियो, न मुस्लिम लीग मञियो, त पोइ उन ज़माने जी इंडियन प्रेस चयो त दिस इज़ नॉट लाहौर रेज़ोल्यूशन, दिस इज़ पाकिस्तान रेज़ोल्यूशन। इहो हिकिड़े लिहाज़ खां हुननि हिन ते तोहमत हई पंहिंजी पर में, हिननि जो कमु थी वियो। हिननि चयो ठीकु आहे, हाणे तव्हां नथा मञो, इहो पाकिस्तान रेज़ोल्यूशन आहे। पर सुवाल इहो आहे त छा उन रेज़ोल्यूशन में को मज़हब जो मसइलो आहे? तक़रीरुनि में आहे, ठीकु आहे, जिन्ना साहब जी तक़रीर में बि आहे, इक़बाल जे ख़ुतबे में बि आहे, 30 वारे में, तक़रीरुनि में आहे। तक़रीरूं माण्हू सही पिया कनि, असां ॿधल आहियूं तक़रीरुनि सां। तारीख़ त तव्हांजे कंहिं एग्रीमेंट सां ॿधल हूंदी न। उहो आख़िरी 2 मिसाल ॾियां थो। 46 में मां ॼण त तक़रीबन पार्टीशन तय थी वई, ऐं इंग्लैंड में वरी लेबर पार्टी खटी आई। पार्टी जेका हुई रिपब्लिकन वो हाराए वई, ऐं लेबर पार्टी वॉज वेरी वेरी क्लोज टू नेहरू। वो कामरेड आहे, हुते बि सोशल डेमोक्रेट्स मिज़ाज जा हुआ, ऐं नेहरू उन्हनि जो तमामु सां वेझो। इहो दिलचस्प पासो आहे। जीअं लॉर्ड वेविल सां जिन्ना जी घणी वेझलाई हुई, तीअं नेहरूअ जी वेझलाई हुई माउंट बेटन सां ऐं लेबर पार्टी सां। सो बहरहाल 46 में मिशन आयो, कैबिनेट मिशन प्लान। कैबिनेट मिशन प्लान बज़ाहिर इहो चयो त जे तव्हां राज़ी थियो त पोइ पार्टीशन खे प्रिवेंट कयूं। जिन्ना जो अंदर जो इंडियन नेशनलिस्ट अञा ताईं नमो, वो सभु कुझु चवण जे बावजूदि बि हुनजे अंदर जो इंडियन नेशनलिस्ट अञा जीअरो हो कंहिं कुंड में। हुन पहल कई, हुन चयो येस वी कैन गिव अप दिस डिमांड प्रोवाइडेड यू एग्री ऑन दीज सर्टन कंडीशंस। हुन चार्टर ॾिनो। उतां ई नेहरू ऐं पटेल प्रेस कॉन्फ्रेंस कई त असांजो वास्तो न आहे हिन ॻाल्हि सां। अंग्रेज़ वेंदो, असां ॿधल न आहियूं, कोई चार्टर न हलंदो। अंग्रेज़ कुझु बि तय करे वेंदो, असां ॿधल न हूंदासीं। हिंदुस्तान असां हलाईंदासीं। जेको रहियल नूर हो, इम्कान उहो वियो। आख़िरी 2 मिसाल ॾियां भला तव्हांखे। जिन्ना साहब खां पुछूं, जिन्ना साहब जूं संगीन ग़लतियूं बि आहिनि पार्टीशन खां अॻु में बि ऐं पोइ बि, ऐं हुन जा कमाल जा कंट्रीब्यूशन्स बि आहिनि हिंदुस्तान जी पॉलिटिक्स में। ईअं न आहे त न आहिनि। ईअं ई कांग्रेस जे बारे में आहे। कांग्रेस जो कमाल जो रोल बि आहे एंटी ब्रिटिश फ्रीडम मूवमेंट में, ऐं उन्हनि जा ब्लंडर्स बि आहिनि इशूज़ हल न करण में। उहा ई ॻाल्हि त ॾींदो साईं मां कोन, घुरिजांइ तूं न। सो जिन्ना साहब खां पुछूं त पाकिस्तान कीअं हूंदो, हाणे तय थी वियो, ठहे पियो। हे जो मथो खाई विया आहिनि त मज़हब लाइ ठहियो, उहो धणी जो मौक़ो ॿुधिजो। चए थो पाकिस्तान वुड बी अ फेडरेशन
like USA, Australia and Canada. ईअं कोन छो न चई भला सऊदी अरब जहिड़ो हूंदो, चया न सऊदी वांगुरु हूंदो। सो ईअं कैबिनेट मिशन प्लान ईअं थियो। सो चवण जो मतिलबु इहो आहे, मां हिते ॻाल्हि खे पूरो थो कयां, तकिड़ो पूरो थो कयांसि, त हिंदुस्तान जे विरहाङे जे जो कोर सबबु वॾो हिकिड़ो पॉलिटिकल हो, हिकिड़ी मेजॉरिटी ऐं मिनॉरिटी जे विच में पॉलिटिकल सेटलमेंट थी न सघी, को फेडरल ढांचो थी कोन सघियो, ठही कोन सघियो, इतफ़ाक़ थी कोन सघियो, ऐं न इतफ़ाक़ थियणु ॾिनो वियो। न मुस्लमान जागीरदार शाही खे दिलचस्पी हुई त रिज़ॉल्व थिए, न हिंदू सरमाएदार तबिके खे दिलचस्पी हुई त रिज़ॉल्व थिए, न कॉलोनियल अंग्रेज़ खे दिलचस्पी हुई त रिज़ॉल्व थिए। ऐं तारीख़ जो एक्सीडेंट ऑफ हिस्ट्री आहे त पार्टीशन फाइनली थी वई। 74 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं बि उन मौज़ूअ मां जिंद नथी छुटे। त अञा आहे त सही आहे ग़लति हो, बाबा हाणे सही हो ग़लति हो, जेको अथव उनखे फज़ीलत सां हलायो। असां चऊं था हाणे इहो सही हो ग़लति हो, ठीकु आहे, अकेडमिक बहस त पियो हलंदो। हिंदुस्तान वारनि खे चऊं था त बाबा पंहिंजे मुल्क खे फाशिज़म में धिकिजणु न ॾियो, हिंदुस्तान खे वाक़ई सेक्युलर मुल्क तौरु हलायो, सभिनी जे मफ़ाद में आहे, असांजे मफ़ाद में बि इहो ई आहे। ऐं पाकिस्तान जो बि इहो चवंदो आहे हिन खे बि फज़ीलत सां हलायो, हिन खे आपेशाही रियासत करे न हलायो, हिन खे फाशिज़म ॾांहुं न धिकियो, हिननि खे क़ौमुनि सूबनि ऐं माण्हुनि जूं जमहूरी आज़ादियूं खसण लाइ इस्तेमालु न कयो। तव्हां धक खाई चुका आहियो माज़ी में, सिखण लाइ तयारु न आहियो। त इहा सॼी हिकिड़ी अनफॉर्चुनेट हिस्ट्री आहे। ऐं हाणे दिलि चए थी त किसो हलाइजे आहे, पर मूंखे पोयां वञिणो आहे, त इन करे अॼु पाकिस्तान खां पोइ वारो जेको पासो आहे उहो वरी कंहिं नेक्स्ट सिटिंग में। ऐं पर पार्टीशन ताईं जी जेका इहा हिस्ट्री आहे, हाणे इन में मां तव्हांखे आख़िरी गुज़ारिश करणु चाहियां थो। ज़ाहिर तव्हां सभु सुठा पढ़ंदड़ आहियो, नौजवान आहियो, तव्हांखे हाणे तव्हां जेकॾहिं पढ़णु चाहियो त इहा एॾी सवली त न आहे किथे जी शइ लिखियल हिकु हंधि को ईअं तव्हां मुंझी न सभई हज़ारे किताब पिया आहिनि, उन में कम ई पिया आहिनि। वेंदे जेके सिंध जा वॾा आहिनि 3 माण्हू, सिंध जा जदीद सिंध जा 3 वॾा माण्हू, उहो टिनी जो मौक़ो मुख़्तलिफ़ आहे, उन में तव्हां मुंझी पवंदव। साईं GM सैद पढ़ंदव त तव्हांखे हिकु लाइन मिलंदी, ज़ाहिर आहे उन में शामिलु हुयो, उन जो अंदरि माण्हू हो, उन जो रहनुमा हो, ऐं हुनजो हक़ आहे त को मौक़िफ़ रखे। पलीअ साहिब जी लाइन सफ़ा उन खां मुख़्तलिफ़ आहे, यानी साईं GM सैद जे अंदरि लाइन में वरी बि घणो तव्हांखे कांग्रेस ॾांहुं सॉफ्ट पासो नज़र ईंदो वरी बि, जेतोणीकि को स्टांच मुस्लिम लीगी बि रहियो पंहिंजे वक़्त में। पलीअ साहिब खे पढ़ूं था त उहो वरी कुझु सॉफ्ट कार्नर रखे थो मुस्लिम लीग जे लाइ, ऐं उहो घणो तनक़ीद जो पासो रखे थो कांग्रेस ॾांहुं, जेतोणीकि को ख़िलाफ़ मुस्लिम लीग जे बि आहे, पर जिनाह ते कखु सहे नथो। ठीकु आहे, उनजो हिकिड़ो ज़ावियो आहे, नैरेटिव आहे। तव्हां छा कयो? ऐं जोयो साहिबु मुंहिंजो उस्तादु, सॼी सिंध जो उस्तादु आहे, उहो बि उनजो किताबु मां ई छपियो पंहिंजे इदारे तरफ़ां, सिंध मुंहिंजे ख़्वाबनि जी, उहो ॾाढो कमाल जो किताबु आहे। पर उन में बि जोयो साहिबु जो नैरेटिव उहो ई आहे। त तव्हां जेकॾहिं त मुंहिंजो चवणु इहो आहे तव्हां नौजवान दोस्तनि खे त कंहिं बि हिक खे न पढ़ो, तव्हां टिनी खे पढ़ी सम्झी वेंदो किसो छा आहे। माना तव्हां सिर्फ़ु साईं GM सैद खे पढ़ंदव त तव्हां वरी हिकु तरफ़ा थी वेंदव, वरी पलीअ साहिबु पढ़ो हिकु तरफ़ा पढ़ंदव, हिकु तरफ़ा थींदव। जोयो साहिबु इन्हनि टिनी खे ज़रूरु पढ़ो, छो त टई हिकिड़ा ऑनेस्ट स्कॉलर आहिनि, फ़र्क़ु रुॻो हुनजे नैरेटिव में आहे। टिनी मां कंहिं बि बदयांती न कई आहे तारीख़ सां, पर उन्हनि टिनी जा ज़ाविया मुख़्तलिफ़ आहिनि, नैरेटिव मुख़्तलिफ़ आहिनि, लेंस मुख़्तलिफ़ आहिनि, ऐं तव्हांखे इहो फ़र्ज़ु आहे त तव्हां उन्हनि टिनी खे पढ़ो ऐं सम्झो पंहिंजी अखि सां, ब्लाइंडली फॉलो कंहिंखे बि न कयो, ऐं हूअं बि कंहिंखे न कयो। लाइफ सॼी में ज़िंदगीअ में कंहिंखे बि ब्लाइंडली फॉलो न कयो। जंहिं ॾींहुं उहो कंदव तव्हां उन ॾींहुं यू वुड सीज़ टू एग्ज़िस्ट इंटेलेक्चुअली। सो इहो ज़रूरु टिनी खे पढ़ो। ऐं इन करे मां इहा गुज़िरियल साल पोस्ट बि रखी त नओं नस्ल खे गुज़ारिश थो कयां त उहो विरहाङे जे बारे में साईं GM सैद जो किताबु, पलीअ साहिब जो तफ़सीली सां लिखियलु मूं ई छपियो किताबु वॉल्यूम 1 में, ऐं
साईं जोए साहब जो इतफ़ाक़ सां उहो मूं ई छपियो किताबु सिंध मुंहिंजे ख़्वाबनि जी। साईं वारो त मार्केट टई मार्केट में आहिनि। सो इहे तव्हां ज़रूरु पढ़िजो ऐं टिनी खे पढ़ी ऐं पंहिंजे सोच हलाए ऐं पंहिंजे दिमाग़ जो तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे मूंखे निकिरणो आहे, इन करे मां पूरो कयां थो। बाक़ी तव्हां सां पोइ सजाद वारा दोस्त कुझु रिव्यू भली तव्हां करे वठो 3 ॾींहंनि जो। मां हुजां मज़ो अचे हा, पर हाणे इतफ़ाक़ सां मां न आहियां। चांहि बि पीजो। तो मूंखे इहा पक आहे त मूंखे त मज़ो आयो तव्हां सां 3 ॾींहं ॾाढो घणो। हाणे तव्हांजी ख़बर न आहे त तव्हांखे आयो अलाए न आयो। सो बहरहाल मूंखे त तव्हांजी संजीदगी सां, तव्हांजी दिलचस्पी सां, तव्हांजे इंट्रस्ट सां इंतिहाई। ॾिसो न, अॻियों पढ़ाइण वारो भली मथो हणंदो रहे, पोइ अॻियां दिलचस्पी न हुजे छा कंदो उहो। पर तव्हांजी जेका दिलचस्पी जी लेवल आहे ऐं तव्हांजी जेका क्वालिटी आहे सुवालनि जी सम्झ जी, उहा इंतिहाई इंस्पिरेशनल आहे। सो यू आर द फ्यूचर ऑफ सिंध। ऐं हिन 3 ॾींहंनि में ज़ाहिर एतिरो ई मुमकिन आहे, वरी ॿी वेक में। पर ॻाल्हि आख़िरी इहा था कयूं त वरी मूंखे कोट करिणो पवंदो पंहिंजे उस्ताद पलीअ साहिब खे, छो त ॻाल्हि कमाल जी हिकिड़ी कंदो हो। हाणे उहो माण्हू विया हलिया, उन्हनि खां सिखण जी ज़रूरत आहे। पलीअ साहिबु असांखे चवंदो हो त मुंहिंजी ख़ुशबख़्ती त मां नंढड़ी उमिरि में हुन सां वाॻिजियुसि। सम्झो त मां 17 सालनि जी उमिरि में हुनजी घर ॿार सभु छुटो उन पोयां। सो ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि जे ई तुफ़ेल असां इहो सभु सम्झण जे क़ाबिल थिया आहियूं। पर जोए साहिबु इवन साईं ॾे वेंदा हुआसीं जेम्स ते खणो, त पलीअ साहिबु कमाल जी ॻाल्हि कंदो हो। उहो चवंदो हो त हे जेके बि समाज में कम ज़रूरी आहिनि बुनियादी, इहो तव्हां सम्झो त इहो तव्हांजो ज़िम्मो आहे। कमाल जी ॻाल्हि आहे। ॿिए जे आसिरे न छॾियो। हर अहम कमु इहो सम्झो त इहो करिणो असल में मूंखे ई आहे, या मुंहिंजे मथे जी भरी आहे। जे ॿियो करे थो त उनजी महिरबानी आहे। जेकॾहिं को ॿियो बि इहो करे थो त इहा उनजी महिरबानी आहे, न त दिलि में सम्झो त इहो आहे मुंहिंजो कमु। असल में मां सम्झां थो जेकॾहिं हिन दौर में सिंध जो नौजवान, तव्हांजो नस्ल इन सोच सां, इन सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी सां, कमिटमेंट सां, त शयूं तमामु बहितर थींदियूं। ऐं नो नीड टू से त दुनिया में इल्म खां वॾो पावर ॿियो को बि कोन्हे। जज़्बो तव्हांजो बि रहंदो, जज़्बे जे पोयां इल्मु न हूंदो, उहो बि रहंदो। इन करे इल्म खे मजबूरी न सम्झो, इल्म खे रुगो फ़र्ज़ु न सम्झो, इल्म खे हिकिड़ी अयाशी सम्झो। ऐं पोइ ज़ाहिर आहे त दुनिया पई आहे। सो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां सां मज़ो आयो ॾाढो 3 ॾींहं। वरी नंढड़ी दुनिया आहे, वरी मिलंदासीं जल्दी। ठीकु आहे, थैंक यू।